उनके ची ला तस्तहजीबी या इबादल्लाह ओ अल्लाह जा बाना मूसा मजाक न कर मजाक तो करे मुझो हिकड़ो रुपयो हे गमन जो वाड़ो बकरन जो वाड़ो उठन जो वाड़ो हे बाना सब मुझा काढो आया ओ हे दुआ में थो चे दुआ में अमल कहीं ने की सारे कहीं के न की पो दुआ में थो चवे चे अल्लाह पो मां चयो मास ला तस्तहजीबिक नथो कया तो सा मजाक सच थो चवा अल्लाह पो माल काहे के गरीब के मिस्कीन के हिकड़े रुपए जे बदले में एडो माल मिली वए खुश थींदो के न जो सुभान अल्लाह अब गाल समझाई के गरीब के मिस्कीन के हिकड़े वक्त में अचानक एडो वडो माल मिली वए सबा देखो सोनो जो दिसे को खुश थींदो न थींदो खुश थियो डाडो खुश थियो अल्लाह फरमो जे बाने के खुश कहे हाय खुश कयो माणन की असा माणन के नाराज कयो असा मानू जी दिल दुखाई आ असा गिला करण जा आदी थी आऊं गीबत करण जा आदी थी आऊं टोक करण जा आदी थी आऊं के गरीब के मिस्किन के दिसंदा से टोक कंदा से उन ते खिलंदा से इस्तेहजा कंदा से उन जी दिल दुखाईंदा से अल्लाह से फरमायो उन जी दिल खुश कई मां रब के खुश कई ही खुश थियो माल मता खणी हलो वयो चे अल्लाहुम्मा इन कुल तो फाल तो इब्तिगाए वजह तुझे रजा जे लायो कम कयो आ इन बला छिप मां जिंद छड़ा ठकाओ देई पत्थर वए बार करो हदीस में आयो हम यमशून अल्लाह अकबर जा नारा हणदा वया ट्रेई टकंदा टिलंदा घुमंदा वया चो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफ़ा शाने कुरान नारे तकबीर अब नेकी कजे के न कजे दसो मां पांजे मौजू के सिर्फ हिकड़ी आयत ते हदीस ए कुरान जे हवाले से बयान तहां जे आडो को बाकी तहां जी मर्जी आ कयो नेकी कयो अमल साले रबिउल अव्वल जो महीनो काफी आलिम इंदा इंशाल्लाह बयान कंदा सिर्फ मां कुरान ए हदीस जो यो सोचे तहां जे आडो आयो त का नई शय तहां जे अगु रखां तहां जो अमल कयो तो दुनिया में भी फायदो थे आखिरत में भी फायदो थे न कयो गिला गीबत न गालायो कूड़ न मिलायो खीर में पानी असा जे शहर आदिलपुर जो वडे में वडो हाजी नेक नमाजी हुंदो जो खीर में पानी मिलाई बता एक ते वाकई होजे चे मौली मुके डिठो अब मां पेरे मर्तबा आयो ता शहर में ए हर जाए ते दिसंदो या मुसीबत आए के ना हर शय में मिलावट हर शय में कूड़ गिला गीबत ए अल्लाह जो अजाब तरह ता चे तो बेबरकताई छो माला मतावा पैसो आ ज्यादा हर शय दुकान आ बरकत ना है छो त असा में अल्लाह जे तरफा इखलास ना है मुजा दोस्तो अजीजो बस आखिरी मां गाल कया है आने है मुजाहिदीन जेके फलस्तीन जा चो सुभान अल्लाह हथ मथे करे चो सुभान अल्लाह फलस्तीन होया मुजाहिदीन होया फलस्तीन जो अवाम मुसलमान कलमे वारा दुख बर्दाश्त कयो तकलीफों बर्दाश्त कयो सूरन में होया बचड़ा शहीद उन जाती वया दिया में दादा सव सव मुसलमान खुश जीविंदा होया असा तमा तमाशो दिसंदा होया से 28 साल जेके थी वया अल्लाह जो घर बैतुल मक़दस बंद होयो उनजे मथा इस्राइली काफरन जालिमन यहूदन ताला हणी छड्या होया हाय मुसलमानन सबर गयो नबियन जो के बुलाया मुझे मोहम्मद अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मेराज ते वया पांचे बुराक के बैतुल मक़दस में बदी करे लख नबियन जे इमामत कराया वो बैतुल मक़दस फलस्तीन में आए जने मुजाहिद उठया फलस्तीन जा कलमे वारा ईमान गैरत दिखारियो हाय अल्लाह जो कसम आहे अल्लाहु अकबर जा नारा लगी वा इस्राइलन के मोहटोड़ जवाब ॾिनो हिक वक्त में जे हथन में गलोल हुंदा होया चिदियूं ऐं रोड़न सां चुटींदा काफरन के 5000 मिसाइल उछलिया है इनके ईमान चइबो आ इनके मुसलमान चइबो आ ये सच्चा मुसलमान
मुसलमान गैरती असां में काथे आ दीन काथे आ इस्लाम 5 वक्त नमाज नथा पढ़ी सघो उन मुसलमान रत वायो बच्चा खुआया पर अल्लाह जे घर जे खातिर डटजी करे बीठा पो पैराशूटन जे जरिए आसमान मां लहंदा आया ओ दुनिया वारो इया पियो लगे जण आसमान मां तारा टुटी आया पता कयो जंग के ना दुआ के अल्लाह पाक जेके फलस्तीन जा मुसलमान उनजी मदद करे गैबी अल्लाह मदद करे 28 साल केतरा साल गुजरिया बैतुल मक़दस के खोले अल्लाह अकबर जो पहरे मर्तबा आज़ान दिनो वयो ए मुसलमानन जो झंडो फड़कायो वयो यहूद ने काफरन जे झंडे के खणी उछलायो वयो ये मुसलमान मुजाहिद होया असां जे अंदर दीन जो जज्बो जिहाद जो छड़ाइजी वियो तडे असां मुसलमान ख्वारे जली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहद जे मैदान में चो सुभान अल्लाह बुधो बुधो उहद जे मैदान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठन जंग हले पियो उन दौरान में मामूली शिकस्त थी शिकस्त हारे फतह कंहिंजे हथ में गाला गोला कंहिंजे हथ में तो उन वक्त में 70 सहाबा शहीद थी विया नबी जो साहबी हजरत अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस पाक में बिन साहब जो जिक्र है एकड़ो अबू तलहा है बियो हजरत तलहा है जेको हजरत तलहा है वो अशरा मुबशरा वारो सहाबी है जंके दुनिया में नबी से जन्नत जी बिशारत ॾिनईस बियो हजरत अबू तलहा हजरत अबू तलहा रज़ी अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामू ढाल बणजी करे बीठो वडो तीर अंदाज होयो नबी फरमाया ओ अबू तलहा मार काफरन के मारी दोरा इन दुश्मन दीन जे दुश्मन के कत्ल कंदोरा वो हजरत अबू तलहा तीर अंदाज होयो तीर कमान वारो होयो वडो चोटू होयो छुट्टी दोरायो ओ जे मैदान में हजरत अबू तलहा 3 कमान टोड़या होया छिके करे हणे पयो ताकत सा हाय चुटी दोरयो 70 साहबा शहीद थिया ओ दुनिया वारो ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा साहबा जे मथा जने यहूद जने काफरन हमलो कयो नबी जो एकड़ो साहबी आहे हजरत तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन पान के ढाल बनायो जिस्म के सीने के ढाल बनाई नबी जे सामू भी रयो हदीस पाक में आयो काफर ने मुशरिकन जा 80 खां वधीक तीर तलवारन जा जख्म लगस हथ शल थियुस नबी जे सामू भी करे विड़े पयो नबी से ऐलान कयो औ जब तलहा ओ दुनिया वारो अज मुझे साहबी तलहा जेला जन्नत वाजिब थी चुकी आ डाडा त चो सुभान अल्लाह ये जिहाद जो जज्बो साहबा में अज असां में इस्लाम दीन जो गैरत छड़ाइजी ओ उहे जेके मुसलमान आहिनि ॾिसो फ़लस्तीन में मज़लूम कीअं उन हमास जे मुसलमान मुजाहिदीन हमलो कयो वॾा काफ़र मारियो वॾा कमांडर गिरफ़्तार कयूं पूरी दुनिया परेशान आ हथे खाली हुया मुसलमान छा कयूं अज अमेरिका काफ़रन जे हिमायत में आ चओ असां सब मुसलमान पंहिंजे मुसलमाननि सां गॾु आहियूं हथ मथे करे जो इंशाअल्लाह उहद जो मैदान है नबी जो साहबी हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु वो भी काफरन सा विड़े पियो तीर सा चुटे पियो हदीस पाक में आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो तीर जो मशकीज़ो कढी हजरत साद के देई हदीस पाक में आयो नबी फरमाया साद इरमे फिदा का अबी वोमी ओ साद चुट्टी दोरा काफरन के मारी दोरा मुझो अबो मातो थे कुर्बान वये हदीस पाक में अचे तो हजरत अली रज़ी अल्लाह ताला ने फरमायो जिंदगी में नबी से ये जुमला कंहिंजे लाइ न फरमाया मैदान उहद में हजरत साद जे लाइ इस्तेमाल की तो फिदा का अबी वमी मुझो पी मातो ते घोर वये साद चुटी दोरा अरे जा मुसलमान दीन का परे थिया इस्लाम का परे थिया मजाक बनाए छड़ियो मुझा दोस्त अजीज वाजे वायदो कयो इंशाअल्लाह असां फ़लस्तीनी मुजाहिदन वांगुर गैरत अख्तियार कंदासीं दीन इस्लाम
इस्लाम जे लाइ सरबस्ता थी करे उलमा सां साथ ॾींदासीं चो इंशाअल्लाह। ओ दुनिया वारो फ़लस्तीन जा जेके मुस्लमान हुया पैराशूटर जे ज़रिए आसमान खां लथा हुया उॾरंदा आया अची करे फ़लस्तीन में बैतुल मक़दस के हुन आज़ाद करायो इसराइलन खे मारियो। कंहिं चवण वारे हीअं चयो तू पुकारेगा तो ए सहने हरम हम आएंगे अब अबाबीलों के अंदाज में हम आएंगे। अब बैतुल्लाह बचायो अल्लाह साईं अबरा बादशाह हमलो कयो ड्राहण जे लाइ अल्लाह मदद वरतो ऐं मदद कई छाजी जेको बचाई बैतुल्लाह के कंहिंजे ज़रिए अबाबीलन जे ज़रिए पखियुनि जे ज़रिए झिरकिन जे मिसल पखियूं अबाबील अची बीठा मथां चढ़नि जे बराबरि पथरियूं उछलनि पिया जीथरीअ खां वधीक अल्लाह उनखे स्पीड पियो ॾे काफ़र सब मारे अबरा जो लश्कर तबाह कराई पंहिंजे घर खे बचाए कि न बचाई। अज बैतुल मक़दस ते हमलो थियो बंद लगो पियो इसराइली काफ़र पैराशूटन जे ज़रिए उड़ंदा आया मुजाहिदीन इं पियो लगे जन अबाबीलन जो लश्कर पहुचियो चो सुभान अल्लाह। पोइ तॾहिं कंहिं अल्लाह वारे चयो तू पुकारेगा तो ऐ सहने हरम हम आएंगे अब अबाबीलों के अंदाज में हम आएंगे लेके हम आएंगे हाथों में सदाकत का अलमा ये अलग बात है कि तादाद में कम आएंगे। आ ही जाएगा कोई मर्द इब्राहिम में सिफत जब भी अल्लाह के घर में ये सनम आएंगे। आज कयो था वायदो तो इंशाअल्लाह दीन इस्लाम के बारे में जेका का गाल थींदी असां इंशाअल्लाह उलमा सां साथ ॾींदासीं हक़ वारे आलमन सां वेंदासीं ऐं अमन मार्च महांगाई के खिलाफ़ मार्च हज़रत अल्लामा राशिद महमूद साहब क़ाइद सिंध कढे थो पियो जो इंशाअल्लाह इन रैलीअ में भी असां शरीक हाँ साईं चए तो पाँचे हिस्से की दुआ तव्हां घुरो मां पाँचे हिस्से की दुआ घुरां थो पियो बाक़ी आलम तमाम काफ़ी आहिनि सरासरी पढ़ो दुआ घुरूं साईं महिनत आहे भाऊ ज़ाहिद हुसैन साहब जी हिन ॻोठ वारनि जी महले वारनि जी दुआ कंदासीं जेके मरहूमिन वफ़ात करे विया हे उन्हनि जे ईसाले सवाब जे लाइ जलसो बि इंशाअल्लाह फ़ाइदेमंद थींदो जेके बेनमाज़ी नमाज़ी बणाए वमा अलैना इल्लल बलागुल